नॉर्वे जे डांस ग्रुप खां पोइ ताइवान जे डांसर्स भी काला चश्मा ते डांस करे दुनिया में पंहिंजा मदाह वधाए छॾिया आहिनि। अॻी मक़बूल गानो काला चश्मा हिकु भेरो ॿीहर मक़बूलियत जी ऊचाइयुनि खे छुही रहियो आहे ऐं हिन भेरे इन जो सबबु ताइवान जे डांसर्स जी कयल डांस आहे। हिन वीडियो सभिनी ऑनलाइन शख़्सियतुनि जो ध्यानु हासिल करे वरितो आहे ऐं हाणे बि माण्हू हिननि जी वीडियो ॾिसी रहिया आहिनि। मामलो तॾहिं शुरू थियो जॾहिं क्विक स्टाइल नाले नॉर्वेजियन डांस ग्रुप जी हिकु शादी वारी वीडियो वायरल थी। वीडियो में हू बॉलीवुड गाने ते परफॉर्म करे रहिया हुआ। हाणे साॻी रीत ताइवान जे परफॉर्मर्स बि हिकु शादी में डांस कई आहे। इहो गानो बादशाह गायो आहे जंहिंखे फिल्म बार बार देखो में शामिल कयो वियो आहे। वीडियो में डांसर्स जो हिकु टोलो शादी जी दावत में अचे थो ऐं पोइ ब्लू लिबास पहिरियल हिकु नारी हाल में एंट्री ॾिए थी। संदसि एंट्री ते सभिनी जी डांस वेठलनि खे ताड़ियूं वॼाइण ते मजबूर करे छॾे थी। हाणे इहा वीडियो सभिनी जी मोबाइल फोन्स ताईं पहुची चुकी आहे। अॼोके दौर में वीडियोस त वायरल थी रहियूं आहिनि पर म्यूज़िक इंडस्ट्री बि तरक़ी करे रही आहे ऐं गाना सुपरहिट थी रहिया आहिनि। खणी BTS हुजे या को ॿियो, पोइ बि हू क्लासिक ॻाइणी अलका याग्निक खे मात न ॾेई सघिया आहिनि। 90 जे ॾहाके जी मक़बूल ॻाइणी अलका याग्निक जे गाननि खे अॼु बि हिननि सभिनी खां वधीक व्यूज़ मिली रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk